ही आप मुखे खबर आए ही जमीनू तुझियूं आहिनि थोड़ो शर्म कर। जो मोह साईं इन भी ॻाल्हायो। ज़मीन पारियों त तेवारनि जी ज़मीन हथ कयूं। बस 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 वाकई शैतान दिमाग़ अथई। एड़ो कम थे जे वञी थिया न खेत। जेके भी केस थींदा त्यार जे मथां थींदा। रत रत के बाह लगी वही आहे, बाह लगी वही आहे। इन जाई भाती मारे ऐं पोइ केस कयोसि सफ़ाईअ सां। जान लठ मगज़ में ओबासी न ॾींदा राज़ में। ॾिसण साईं मूंखे सफ़ा तूं ही थो, इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो। तूं मेरा बटे ॿिया भी वॻा से फेराए, तूं मेरा बटे ॿिया भी वॻा से फेराए। वणी न वणी विचा गिरो ज़रूर खणी। गिरो कोन थो खणा ॾिसण तो वर्जिश तो क्या वर्जिश है। तव्हांजे रोज़ी जो मसइलो आहे। जेकॾहिं हीअ पाए न निकिरनि तव्हां ॿई बुख मरो बुख। पिता बिलू जे टोले में हिकिड़ो दोस्त आहे, हुन सां राब्तो कयूं था। छो त बिलो जी गोली खां अॼु ताईं केरु नाहे बचो। लाणा तूं कीअं बचने? पंहिंजे भाइरनि जो हिन महिल ताईं पलांद कयो थी। बंद कर पड़ा भंगार का पुत्र। अरे चूड़ियूं त औरतूं पाईंदियूं आहिनि। शाहनवाज़ खान सुठो हुन में त असां खां पासो कर। वाह वाह तुंहिंजे वारनि जा गजरा मारनि था मूंखे तुंहिंजा ही नखरा। तू सुणो तू सनड़ो तू खिलणो तू मिलणो तू प्यारो भी आहीं, तू प्यारो भी आहीं। इश्क वारनि के लाइ न पैदा कर खतरा। सरदार साम्हूं माण्हू था अचनि। तकड़ न कजां, कुछ सोचे समझी कदम खणजा। सरदार बिलू या साथी बिलू सां गद्दारी कंदा या असां सां कंदा? पिता असांजो साथी मरी त सघे थो पर गद्दार नथो थी सघे। मूंखे केस जी मुकमिल जांच खपे। साहब मुक़ाबिलो ॾेखारियो त कयूं पहिरियों मशर की तयारी।
साहब हिते जे पी जो घर इहो ई अथव सो बि सफ़ाईअ सां दिता सुठो इहो अथई पुलिस खे मुंहुं ॾे न त मुफ़्त मारिजी वेंदे दिता पुलिस छो आई आहे ख़बर न अलाए छो पुलिस आई आहे बिल्लू दिता पंहिंजी गिरफ़्तारी जो ईअं न त वरी मुफ़्त मारिजी वञो ईअं न थिए त असां मजबूर थी गोलियूं हलायूं दिता पुट इहा सॼी हरकत वॾेरनि जी आहे मां सम्झी वियो आहियां बाबा आख़िर ॾोह कहिड़ो आहे जो माराईंदा पुट वॾेरा चवनि था त असांजी गुलामी कयो बाबा गुलामी हरगिज़ न मौत क़बूलींदुसि पर गुलामी न असांखे घर में दाख़िल थियण ते मजबूर न कयो दिता बिल्लू तव्हांखे मुंहुं ॾियण खां सवाइ कोई बि वाह न आहे छोटा तो निकिरी वंदे पुलिस गिरफ्तार कंदी बाबा मां हितां कॾहिं न वेंदुसि मतां सोटो बिल्लू मां यार ॾे त पुलिस खे ॾिसी भॼी वियो पुट इहो सही आहे फ़िलहाल हितां तूं निकिरी वञ छोटा निकिरी वंदे भाउ बिल्लू कुछ न कंदो अबा ख़ुदा ते हले वञ पुलिस खां भॼी वञ ओयो ओ ॾिसो न ओ ॾितो भॻो थो वञेव ओयो 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 ओ ॾिसो सफ़ाईअ सां बिल्लू ऐं ॾिते खे भॼाए छॾी साहब मुकियो पाण खे हलो मिलियो आहे ॾितो वॾो ॾोहारी अथव ऐं हा इन्हनि जा ई भाती मारे वरी उल्टो इन्हनि ते केस कयो जीअं ॻोठाणा खे ख़बर पवे त ॾिते ॾोहनि खां तंग थी ऐं पंहिंजे भातियुनि खे पाण मारियो आहे पोइ ॾितो ऐं बिल्लू विढ़ी विढ़ी पंहिंजो पाण ई ख़तमु थींदा सफ़ाईअ सां कमदार ॻाल्हि त वॾे कम जी कई अथई साहब मुक़ाबिलो ॾेखारियो त कयूं पहिरियों मशर जी तयारी साहब असां बि सालनि खां जमादार लॻा पिया आहियूं हज़ार वांगार एतिरी वाह सुभाणे जेतिरी बर्दाश्त करे सघे क्लास बंदि कर पढ़ा वंगार जा पुट पर तुंहिंजा ॾोहारी आहिनि तयार थी वञ साहब हणनि गोलियूं जान छॾायो साहब हिननि खे ख़तमु कयो वात तो हाणे घणो घर जा भाती मारे ऐं फरार थी वियो आहे ॾितो वॾो ॾोहारी आहे ऐं तव्हां सभिनि खे इहा ख़बर हुजे ऐं ही सभु खून ॾिते कया आहिनि साहब हाणे हलण जी बि कयो कमु वाह जो थी वियो सब शादियो अदाई मेरे रंजो जुल्म हेरो जुल्म परे रंजो या खुदा ये केरो सा जुल्म कयो तई के मुंहिंजा बोसो भार चाचो को ठातो ये ॾिसो जुल्म ये जुल्म ॾिसो परे जो सा जुल्म कयो तो क्यों छो बात के ताला लगी आन जो बुधायो न था बुधा वास्ते बुधायो को ठाणा बुधायो बिल्लू जेका असां के खबर आहे उन तुझे सौट ॾिते कया
जेका सही ख़बर आहे सोटा माला चार जीवन कमदार छाजो शोर लगो पियो बार छाजी रश आई है बार बाबला साईं यो वही दवारो छोरो न मेले ता गुम थियो राज में न कमदार अगर इहा गाल हुजे न त मूंखे लाफ़ी ॿुधाए न अदा साईं कमदार राज जी गाल कंदो आहे ऐं कूड़ नाहे ॻाल्हाईंदो शहबाज खान मां मञा थो त कमदार कूड़ नथो वणे अदा साईं हिन वहीद खे कुझु मस्ती आहे शहबाज खान मस्ती हिननि जी लही वेंदी नंढा रेस वहीद जी कहिड़ी मजाल जो तव्हां सां साम्हूं थिए राज में इन वहीद जी मस्ती न लही वेंदी गरीब जो ॿार ख़्याल वरी आसमान जा मुंहिंजो नालो बि जहांगीर खान न आहे इन ग़रीबनि जे मथे में धूड़ न विझां अदा साईं हूअं बि हिननि जी हैसियत छा आहे अदा साईं मथे में धूड़ विझोसि या मुंहं में पर नरमी न कयो अदा साईं धूड़ त धूड़ आहे पोइ मुंहं में विझोनि या मथे में तव्हां भाइरनि जो साथ हुजे बाक़ी मूंखे ॿियो छा खपे छो त जहांगीर खान पहाड़ आहे पहाड़ जहांगीर खान सां जेको टकराईंदो टुकड़ा टुकड़ा थी वेंदो हा सारंग ॿी ख़बर मिली आहे त हिन मथे ॻोठ में वॾो सान्यो थियो आहे अदा कहिड़े ॻोठ में सान्यो थियो आहे भाउ सारंग इन मथे ॻोठ वारे ॾिते जे खानदान जा सभु भाती वॾेरे सूबेदार जे हथां माराए छॾिया आहिनि सरदार इहो वरी कमु कीअं थियो इहो कमु त असांखे करणो हो वॾेरे इहो पुलिस खां कीअं करायो अनवर इन में भी को राज रखियल हूंदो वरी केस भी ॾिते जे मथां थियल आहे सरदार वॾेरे त इहा वॾी वॾी सियासत कई ऐं केस बि ॾिते मथां शाहू वॾेरो शाहनाज़ वॾनि वॾनि रांदीगरनि जो कप्तान अथई सरदार पोइ त इहो बिल्लू ऐं ॾितो पाण में विड़ी मरंदा हा अनवर वॾेरो शाहनवाज़ भी इहो थो चाहे त उहे पाण में विड़ी मरनि सरदार असांखे बि मौक़ो मिलियो आहे शाहू इहो वरी कहिड़ो मौक़ो आहे अनवर कहिड़ी वरी सोच हूंदसि इहो वतंदो हूंदो डाड़ियूं हणंदो जानू या डर न कर दोस्तनि ते अनवर जानू कहिड़ी वरी ॻाल्हि कंदो हूंदो इहे मड़ी हवाला कंदो हूंदो शाहू भले ई टोकई सम्झो था जानू तूं खणी भला ॿुधाइनि यार सरदार मौक़ो त ॾाढो भलो आहे पोइ हिन तरह में ॾोह जी बाज़ार गरम करे छॾियो शाहू तुंहिंजी सोच भली आहे पर समूरे झरझंग में अहिड़ी त ज़ुल्म जी बाहि ॿारे छॾियो जो इहा ख़बर पइजी वञे त दिलूअ जी दहशत छा आहे ऐं हा दिलूअ जी दहशत चङनि भलनि जा हाव फाड़े छॾींदी आहे कम अहिड़ो सफ़ाईअ सां करे आयो आहियां जो वञी थिया 7 ई खेर ईअं ॿुधो अथव न त नाग बि मरे ऐं लठ बि बचे कम अहिड़ो कई जहिड़ो असां चाहियूं पिया या बाबल साईं जीअं ॾितो घर खां ॿाहिरि निकितो न हा
सूबेदार खे चए में त लो मेरे ॿुधाए बाबल साईं सूबेदार खे चए में इन जा ई भाती मारे ऐं पोइ केस कयोसि सफ़ाईअ सां पोइ ॾोहारी थींदो बिलू ऐं तितरो पाण में विड़ी ढंग ढांग थी ऐं मरंदा ऐं पाण पोइ ऐश कंदासीं सफ़ाईअ सां बाबल वाह कमदार वाह वाकई शैतान दिमाग़ अथई कम सफ़ाई त करे आयो आहीं अदा साईं ने ख़ुशी महफ़िल करायो अदामी न पारियों त हिते वारनि जी ज़मीन हथ कयूं अदा महफ़िल भी कभी थोड़ो इंतज़ार कयो इंतज़ार जो फल मिठो हूंदो आहे ये सूबेदार खे बि दावत ॾियो अदा साईं हा सही थो चएव इन ख़ुशी में महफ़िल करायो ऐं सूबेदार खे बि घुरायो सिजावल त पोइ सूबेदार खे बि राज़ी कंदासीं हा बाबल पोइ इन नेकी जे कम में देरि छो था कयो तकड़ में ई कमु कयो सफ़ाईअ सां जेकॾहिं तव्हां सभिनी जी इहा मर्ज़ी आहे त पोइ जी बिस्मिल्लाह घुरायो उन पोपड़ीअ खे ॾेखारियांसि ॾींहं जा तारा माशुक ॾिते खे हर हाल में हथ करणो आहे यार बिलो मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे ॾिते खून कीअं कया हूंदा ॾिते खे सज़ा मिलंदी पर ज़रूरु मिलंदी बिलो आख़िर इन ॾिते खून छो कयो ऐं पंहिंजे पीउ खे छो मारी ऐं पंहिंजे सोटनि मासूमनि खे बि मारे छॾे आख़िर छो यार माशुक त सॼे ॻोठ में इहो हुल आहे त खून ॾिते कया आहिनि ॾिते बिलो यार तकड़ न कजां कुझु सोचे सम्झी कदम खणजां तूं त मूंखे बार बार थो चवें त खूनी न आहे पर हू खूनी आहे जे खून न कया आहीं त मूंखां भॼे छो पियो सफ़ाई पंहिंजी पेश करे हा ओ त बिलूअ जी गोलीअ खां अॼु ताईं केरु न आहे बचो तूं के बचंदी राणा तूं के वालेकुम अस्सलाम इंस्पेक्टर अमजद मां डीएसपी हनीस रहमान पियो ॻाल्हायां मूं ॿुधो आहे त तव्हां ॾिते जे पीउ खे क़तल कयो आहे सर ॾितो वॾो ॾोहारी हुयो ॾिते पंहिंजे घर जा भाती मारे ऐं फरार थी वियो सर त पोइ तव्हां ॾिते खे गिरफ़्तार कयो आहे न उनखे क़तल छो कयो ऐं मासूम पाण क़तल कया अथव सर तव्हांखे ग़लति ख़बर मिली आहे सर इन्हीअ जे करे ॾिते जे पीउ जी गिरफ़्तारी असांजी मजबूरी हुई ॾिसो मूंखे केस जी मुकमिल जांच खपे ऐं जल्द खां जल्द इंक्वायरी करे केस मूं ॾांहुं मोकिलियो न त तव्हांजो बुरो थींदो ठीकु आहे सर केस ठाहे तव्हां ॾे असां मोकिलियूं था ठीकु आहे सर ठीकु ओके सर ख़ैर त आहे डीएसपी साहब खे का ग़लति ख़बर मिली आहे छा मुनवर डीएसपी साहब खे कंहिं ग़लति ख़बर ॾिनी आहे इहे क़तल पुलिस कया आहिनि बसि फ़िलहाल त टारियोमांसि बाक़ी जल्दी केस चालान करे ऐं ॾिते जी रूपेशी जा वारंट जारी कंदासीं सर कम घुराए शायदि ई वठी केस चालान कयो ॻाल्हि में दम आहे जमादार बाक़ी कमदार खे घुरायोसीं त केस पूरो थी वेंदो सर जमादार कमदार के ज़ाहिर न कबो मुनवर साहब असांजा नंढा नंढा बचा सर खून त कमदार जे चवण ते कयासीं बस बस तव्हांखे ख़बर न आहे त पुलिस नोड़ीअ मां नांग ऐं नांग मां नोड़ी ठाहींदी आहे
समझी गाले सारी आहे तुझी दिल ना रहमा वारी आहे बस समझी गाले सारी आहे तेरे इश्क जे पोया लगी तेरे इश्क जे पोया लगी बिल्लू जी गोले अज ताईं को बच्चो ही ना है ही के बचंदो राणा तू के बचंदी केर आई नौजवान असांजे इलाइके में छा थो करे धाड़ेला मूंखे मारे छॾ न हूंदुमि न सूरत हूंदुमि अॼु ताईं जी अख खां न को बचियो आहे न बचंदो
ऐं मरण छो थो चाहीं? सूरत ई ऐं जंग में धक धाड़े ले मूंखे मारे छॾ। रत रत खे बाहि लॻी वई आहे, बाहि लॻी वई आहे। सरदार लॻे थो त पंचनि मां लॻल अथसि। नजू तॾहिं त चवंदा आहिनि रत रत खे बाहि लॻी वई आहे। मीरन खे बि पंहिंजनि मां लॻी। सरदार हिन खे असांजे साथ जी ज़रूरत आहे, साथ जी। तव्हांजी महिरबानी, नथा मारियो त हथार फिटी कयो। नौजवान पंहिंजो तारीफ़ करा ऐं पंहिंजी हक़ीक़त ॿुधा। धाड़ेल मुंहिंजो नालो ॾिठो आहे, जे नथो मुड़े त पोइ ॿुध। मुंहिंजी असुल हक़ीक़त इहा ई आहे। मां त तोसां पुलिस ऐं कमदार ज़ुल्म कयो आहे। अॼु यादि रखजांइ, तोसां अख़्तियार साथ रहंदो। अख़्तियार जी अखा को बि न बचो। बिल्लू आखिर मूंखां एतिरो पासो करे। मां चवां थो मूंखां पासो कर ऐं हरू भरू ॾिठो न कर। मां तोसां प्यार करनी आ, मां प्यार थी कयां तोसां। मां तो को नफ़रत तो क्या? नफ़रत नफ़रत समझ दी ॻाल्हि खे। त पोइ हिक ॻाल्हि कन खोले ॿुध बिल्लू, जेकॾहिं तूं मूंसां प्यार नथो करे न त मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदीमांइ। भले भले तूं पाण खे साड़, भले मारे छॾे। अॼु जवाब थी ऐं सुभाणे बि जवाब अथई। तेसि ताणी भॼंदे बिल्लू, आख़िर मुंहिंजे हथ में ईंदे न। अचो जहांगीर खान अचो, मस मस भेरो कयो अथव। वेहो। न शाहनवाज़ खान न, मां हिते वेहण न, पर तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त बस। जहांगीर खान बचे ये न थे जो मां पंहिंजे तॾे ते आयल जी बेइज्जती करे रजा। तूं तूं मुंहिंजी बेइज्जती कंदे? तूं में एतिरो दम आहे न त आज़माए ॾिसो। तो जो यो शौक़ भी पूरो कंदुसे। वक्त जो इंतजार कजा। तू शायद नथो जानी त शाहनवाज़ खान जी दहशत इंसान त चा पर जानवरनि जी भी जिभ तारूअ मां कढी विझंदी आहे। बस कर, रिते वारनि खे पाण में विढ़ाए ज़मीर पाण दोत करी। हल कमदार, हल बाबल राज में। हल बाबल, हे त कमु सॼो सफ़ाईअ सां करे वियो। वाह कबूतर तुझो कुटकड़ो, पर तू शायद इहो नथो जानी कबूतरनि खे फासाइण मां चङी तरह ॼाणींदो आहियां। तू शायद इहो नथो जानी त शाहनवाज़ खान इंसान त छा पर जानवरनि जी जिभ बि तारूअ मां कढी वठंदो आहे। सुमेरा पुट पानी ते खड़ी आ। जी वॾेरे सूबेदार जे हथां ॾिते जो खानदान मराए छॾियईं। ओ बाबा, कहिड़े ॾोह में ग़रीबनि जा खून थिया आहिनि? सुमेरा बिल्लू ज़मीन खां इनकार कयो। ज़मीन जे थोरे टुकड़े ते एॾा सारा खून? धीअ अॼुकल्ह खून ईअं था थियनि
जीअं शिकारी कनि शिकार। बाबा मौत बरहक पर बेडो ही कोन इहो ख़ुदा जो ॾोह आहे। मौत बरा वॾेरे जे अॻियां जेको ईंदो उन्ही खे मौत मिलंदो। बिलू यार ॾाढो दुख पहुतो। आख़िर हिते इहे खून छो कया? छो कर यार, वरी बि तुंहिंजी महिरबानी जो आहे दुख में असां शरीक थी। न बिलू, महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? साने वॾो थियल आहे। यार शौकत, मूंखे मौसूम ॿारनि जो ॾाढो दुख आहे। दोस्त, इहो कमु कंहिंजो थी सघे थो? यार शौकत, इहे सभु खून ॾिती कया आहिनि। बिलू, ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। पुट आख़िर पीउ खे छो मारींदो? तुंहिंजे मासूम भाइरनि कहिड़ो ॾोह कयो? यार खूनी को ॿियो आहे। यार शौकत, मां पाण इहो सोचां थो त हिन एॾो क़दम खयूं कीअं। बिलू, वरी बि सोच कजां, किथे पंहिंजे सौट खे मारे न विझी। यार शौकत, जेकर ॾिठो साम्हूं अची वियो न, कॾहिं कोन बचकीनो मार। तो त बिलूअ जी गोली खां जिते केरु नाहे बचियो, ही कीअं बचंदो? माशूका दिल मुराद अड़ूं दा ऐं हथ में हथ। वडेरा जहांगीर खान दोस्त सां मिलण में आसीं। केरन माण्हुनि सां दोस्त? दोस्त बिलूअ सां मिलण में आसीं, हुन सां को मसइलो थियो आहे। कहिड़ो मसइलो? असां में न कमदार अहिड़ो मसइलो न आहे कोई, असां ईअं मिलण वियासीं। न कमदार अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ॾिते पंहिंजे सौटनि ऐं पीउ खे मारे विधो आहे। छा बिल्लो जे भाइरनि खे ऐं चाचे खे ॾिते? चङो वटि जहांगीर खान, ॿ टे ॾींहं ॿाहिरि निकितल हुआसीं, तूं हाणे हलूं था। दिल मुराद, अजय असांखे ख़बर थोड़ी दे, कंहिं बि कमकार जी ज़रूरत करे। मज़ो त हाणे ईंदो बिल्लू ऐं दिते खे विड़ाए। अहिड़ो थी वियो, ॿई हथ गिह में। अदा बिल्लूअनि जी ज़मीन असां भली आहे। कमदार, सुभाणे बिल्लो वारी ज़मीन जो वञी चकर हणी आहे। हरणी जहिड़ी चाल
मोर वांगे सुणी केड़ा केड़ा लफ़्ज़ मां इस्तेमाल कयां तुंहिंजे मथां। छा त अंदाज़ ॻाल्हाइण जो वॾो को ढोंगी पीर आहे। तूं भुलियल आहीं, मां त तुंहिंजे हलण जे अंदाज़ ते थो ॻाल्हायां। नौजवान भुलियल आहे, मां न पर तूं जान न पहचान में तेरा मेहमान। हवा घुली ना हुजे, टामी रुड़ी ना हुजे, तू आई ना हुजे, दिल कुड़ी ना हुजे, मां त कुसण लाइ तैयार आं साईं, पर शर्त इहो आहे काती मुड़ी न हुजे। वॾो खुशबू सिंगण जो शौक़ु अथई, कुछ लिहाज़ रख। मां त खुशबू वठण जो वॾो शौक़ीन आहियां। कुछ सिख, सरेआम रस्तनि ते ईअं न ॻाल्हाइबो आहे। आशिकनि खे ख़बर न पवंदी आहे, ॾींहुं हुजे चाहे राति, घर हुजे या रस्तो। आशिक पंहिंजे महबूब सां प्यार जो पेच पाए अखियूं अखियुनि में मिलाए गुम थी वेंदो आहे। हरू भरू वक़्तु तो वञे, अलाए छा ॻाल्हाए थो, कुझु त सम्झ में ई नथो अचे। समझी वेंदी, कुछ समझी वया, बाक़ी कहीं मोड़ ते मिलिया ते समझाई। बस प्यार पको आ, आशिक पुट आहियूं, घट ना आहियूं। ॾिसण साई मूंखे सफ़ा तूं ही थो, इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो। तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए। ॾिसण साई मूंखे सफ़ा तूं ही थो, इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो। तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए। रब जाने इहो भला कहीं समझायो थी, सुर में जो तेरो पंजे लब ते लगायो थी, रब जाने इहो भला कहीं समझायो थी, रब जाने इहो भला कहीं समझायो थी। लखन जी सोना अजो लोड लही थो, इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो। तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए। पाराए तोखे सोन जी जंजीर मां, दिल थी चवे कढा तो सा तस्वीर मां। गिची में पाराए तोखे सोन जी जंजीर मां, दिल थी चवे कढा तो सा तस्वीर मां, दिल थी चवे कढा तो सा तस्वीर मां। वेझो अचूं मूंखां छो परे रही थो, इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो। तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए, तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए।
रखी वे हाँ खोरे खानी तोखे पंजे चाह में सुल्ताना साडे रखा तोखे पंजे साह में रखी वे हाँ खोरे खानी तोखे पंजे चाह में रखी वे हाँ खोरे खानी तोखे पंजे चाह में मोर वागे टपू ॾेई छो मुखां टही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वॻा सपेराए 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 ॾिसण साई मूंखे सफ़ा कुही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वॻा सपेराए 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 घर ख़बर कमदार और छा पियो हले चले बिल्लू ऐं ॾितो पाण में विड़िया या बाबर साईं बिल्लू खे सॼो ॾींहुं हथ में हथियार ऐं हा इहो कॾहिं न कॾहिं ॾिते खे ज़रूरु मारींदो बाबर सो बि सफ़ाईअ सां इहो त सही आहे पर ॻोठ वारनि जी ज़ुबान ते छा ॻाल्हि थी हले पई बाबर साईं सॼे ॻोठ में इहो ई हुला हर माण्हूअ जे ज़ुबान ते आहे त इहे सभु खून इते ई कया आहिनि ऐं हा सो बाबर सफ़ाईअ सां अदा साईं कमदार जो हूअं बि कमु सफ़ाई सां ई हूंदो आहे अदा साईं बिल्लू जेसी ताईं इते के न वठो न चई सुकून सां न वेंदो अदा साईं भाई सौट रगड़ी मरना बाबल साईं सफ़ाईअ सां जहांगीर ख़ान खे बि दिलि में वॾो बिल्लो अथव कमदार भली दिलि में बिल्लो हुजेसि या गिदड़ जहांगीर ख़ान खे बनीअ मां हिकु पितर बि न मिलंदो छो त शाहनवाज़ ख़ान जी दहशत वॾनि रहज़ननि जे ॼिभ मां कढी विझंदी आहे अदा साईं कोई महफ़िल करायो उन ॾींहुं वारी ॻाल्हि विसरी वियो छा अदा साईं सूबेदार खे दावत ॾिनी जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ पढ़ो बिस्मिल्लाह दिलि त चाहे थी त जल परी हुजे पर तव्हांजी इहा सलाह आहे त भली ॻाइणो ई अचे हिते अचो गौदार ईअं ई थींदो कमु सफ़ाईअ सां त पोइ कमदार तूं वञी तयारी कर वञी महफ़िल जी नंढा रहिस कमु थियो ईअं ई सफ़ाईअ सां वाह जो मुंहिंजे दिलि वटि ॻाल्हि कई अथव मजबूर ना है कमो मां समझा तो तू इसके अधे घोड़े चढ़े लाए तो का खबर नहीं पवे हां मां इसके जंदे घोड़े पे चढ़े लाए पर इसके में केकी एक मजबूर ना है कमो तू या बात समझे छो ना तो तू मुखा नफरत तो करे तो मां तो प्यार थी क्या प्यार 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 आयशा तो समझ नहीं गाल अचे हां हां मत इनकार क्या तू समझे छो थी गाल के मुझे प्यार भी तो आहे आई दिल जी जान भी तो आहे तो साहित्य प्यार बेवकूफ आहे केरो राज करी क्यों तई या तो खबर थी पवे मुझा यार मिठा मुखा थी न परे ओ मुझा यार मिठा मुखा थी न परे मुझे तो खसवा घड़ी कान सरे ओ मुझा यार मिठा मुझा यार मिठा मुझा यार मिठा मुखा थी न मुझा यार मिठा मुखा थी न परे ओ मुझा यार
जुम्मा कें जो तो वाटू नहीं आ रही अरे रिते में तू जो छा कंजू भी वाटू नहीं आ रहा वणी न वणी विचा गिरा जरूर करी कहीं जाए जा अदा गिरो ना मां सजी मानी खरम बाबू चे तो मां चवास तो मुके शादी करा है शादी अरे इनमें कने करी गावा भागा तू खेना इनके सलाम दिया दे डर जी सगी भेणो अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम तू जोड़ी सलाम ना केड़ो कम हां नमस्ते करे वाणी जा पुत्र वाह वाह तूने सलाम जो करे इने सलाम मां कनम वणी न वणी विचांगिरो जरूर खणी निभागा कहीं जाए जा तू तो बड़ा मुके निर्णय में लगी हुआ है कितना नाजुक आई ये दरवाजे का नाजुल किया मुझे ना यानी जुम्मन उर्फ जानियला ये जानी आई हाँ मैंने चेहरे को दीदार तक करा यानी चंद्र भाई कक्कर हटा यानी निकाब हटा अरे तो के कभी अमा याद नहीं है ना किसी तो के शेर याद आया शातन जी सेहता शातन जी गीचिया बिना बिरी के ऐ हसीना हाणे हिन चंद्र के छॾ तेरे सब्र जो पैमानो शुल्की रहियो आहे शुल्की मुझे हिकिड़ी शर्त आहे केड़ी शर्त है मूंखे तुंहिंजी हर शर्त क़बूल आहे माना त मुझे शर्त इहा अथव त तव्हां ॿई पंहिंजूं अखियूं बंदि कयो असां पंहिंजूं अखियूं बंदि कयो घर में का न्याणी छाणी जे उन जी इज्जत ये कंदा लो बाबा हां लो बाबा ना बाबा तव्हां मेरी केड़ी फज़ीलत आहे पुटन न एड़ी मजाक कबी आवा ओ बाबा तव्हां के हिन उम्र में या कारी चादर कोन थी ठायो अच्छो बुड़को पायो बाबा बड़ो पाइनो कर अच्छो बाकी तुम्हारी गाल सही है अच्छो बुड़को के खेल को सोने बा जिनकी चादर हर के खेती बने ये पाए निकल रहा है ना कहाँ जे रोजी जो मसाला लेकिन ये पाए ना निकले ना कहाँ भाई बुख मरो बुख बाबा अल्लाह के प्यार थी ना बाबा ये काली चादर बुख से करो तालुका अरे ये भागा आहे अरे चंदा आहे कहाँ जे पेट जे दोस्त के अंजला जॾहिं ये चादर पाए शहर में निकलंदो आहियां को चंदो जानी हेलो कोई चंदवा चलो चले हाय जानी मन कोई चंदवा तो हुकुम कर जानी तो किच्छा तुझे यो होटल वाला है अल्फकरारो हाँ यो तासल मुझे मरदो है मरदो एंड जेनी मन वीडियो आया तो चंदा हुकुम कर जानी मानी खपई बोल खपई चाय खपई छा खपई पैसो डॉक्टर जेको चेंज पर रुगो मूंखे पंहिंजो दीदार कराए पर अॼु ॾींहं ताईं मां दीदार खां हीअं कयो बीठो आहियां छा सम्झव ॾिसो तव्हांजे लाइ मानी खई आहियां हाणे फाटो
संतरी दाड़ेलन जा फाइल त खणी आ दिल्लू ऐं अख्तियार जा। जी सर खणी दो अचा। सर असांजे तर जा वॾेरा सचाई न आहिनि कंदा। मुनवर मञा थो सचाई ही कॾहिं बि कोन कंदा पर नौकरी त करणी आहे न। सर उन्हें भी जेके खून थिया से भी बेगुनाह थिया वे भी त कमदार कराया। सर कदम सोची समझी खणो। अस्सलाम वालेकुम वडरा जहांगीर खान, याद ही न था क्यों? वालेकुम अस्सलाम सुबेदार साहब। सुबेदार साहब तव्हां असांखे हर वक्त याद आयो। वडरा तोसां रूबरू मिलणो आहे। फोन ते एड़ियूं ॻाल्हियूं न कबियूं आहिनि। जीअं तुंहिंजी मर्ज़ी पर हितां जो तमामु ख़राब थी वियो आहे। कहिड़ो अमुन करायां? हेॾो तूं ऐं होॾो वॾेरो शाहनवाज़ खान। त खून नथो करायां, वधीक तूं सम्झी वियो हूंदे। हा हा सम्झी त मां वियो आहियां पर ॿार न आहियां। चङो सूबेदार सोची समझी कदम खणजांइ मता सुभाणे पछताई। धमकी न वडरा धमकी न, मां धमकियुनि मां डिॼण वारो न आहियां समझी। ता एतिरो न सोच, जेको थियणो सो थी वियो। अख्तियार ॿी त यार का बि सोच कोन्हे का। पीउ बि मारिजी वियो, नंढड़ा सौट बि मारिजी विया, ॿियो त सौट बिलू बि मुंहिंजे मारण लाइ कढा आहे। अख्तियार ॾिता हिकु तुंहिंजे लाइ ख़बर आंदी। कहिड़ी आम ख़बर आंदी अथई? कहिड़ी ख़बर आंदी थी? सौट बिलू छा राज़ी थी वियो? तेरे शाहनवाज़ महफ़िल रखी। जेकॾहिं इहा ख़बर पई त तुंहिंजो ख़ैरु न आहे पोइ तुंहिंजो मौत पको। न कूड़ मां न ॻाल्हाइनि। ॾिता असांजो साथी मरी त सघे थो पर गद्दार नथो थी सघे। न ॾिता न ही असांजो दोस्त आहे। तूं वञ, तूं असांजो महिमान आहीं। राति वॾेरे जा असां महिमान आहियूं। सरदार निकिरण में देरि न कयो, अहिड़ो मौक़ो ॿीहर न मिलंदो। ॾिता असां कचे में हूंदा आहियूं त ही हमरा असांखे पटे जूं सभु रिपोर्टूं ॾींदो आहे। साथियो हिकु ॻाल्हि गौर सां ॿुधो, हिन तरह खे अहिड़ो त मचायो जो ख़बर पए अख्तियार खे ऐं पुलिस पाण ई हिनखे कढ पवे। सरदार अख्तियार असांजो दुश्मन आहे, दुश्मन। सरदार अहिड़ो कमु थिए जे वञी थिया न खेट। हू जेके बि केस थींदा अख्तियार जे मथां थींदा। सरदार साम्हूं माण्हू था अचनि, छा हुकुम आहे? जानू कंहिंखे ताक़त आहे जो असांजे अॻियां अचे? अचो मूंसां। तुझो पीछा कंदो
कारण जो कम कंदो तुझे पीछा कंदो हर को हर पो कंदो तुझे पीछा कंदो नहीं मिस्कीन तुझे पीछा कंदो साईं लगे तो ही पैसे आ रहा तुझे पीछा कंदो मुझे पीछो ना तुझे पीछा कंदो एक मैनेजर आ अरे पो करे के फोन वठो इनके वठी हलो सभिनी के लाइन में विया खबर ना है त दिलुआ जी दहशत कन भलन जा हां फाड़े छॾींदी आहे हाय इश्क लगे तब कुछ जाती हाँ तो बिलुआ जी गोली का को भी ना है बचो तू के बच दे राणा हाँ हेलो सुठो ना में तई तो अची पर थी अब तो बैग में फाटी दे हेलो असा तुझा दुश्मन ना हूं असा जो दुश्मन अन्या बियो को है हदी पर दीवन हत्यारा तू वडी गलती किया है जिते जो साथ नु दई असा दुश्मन ता वेण ता वणो साथ दे त दे न त हटी पर दीवन मां कहां जा दुश्मन आया कहां जा तो असा जो तहारो जो ॾिठो उहो ज़ारा है जेको नागन भी पनाह घुरिया खण पांजे भाउ खे है तो के खबर ना है माशूक के माफ ना कंदो नहीं कंदो माशूक
देखो दिल ब्रदर ये भजी गया हाँ पाण भी तो निकले क्यों उठो सारंग बिल्लू ऐं ॾितो हिक ॿिए जा पाण में जानी दुश्मन थी पिया आहिनि। हा दा हिक ॿिए जे लाइ कातो पहाड़ा कयूं था वतन। सारंग हाणे त सियासत कबी उन खां पोइ बिल्लूअ खे फोन ते घुराए पोइ गॾिजी ॾिते खे माराईंदासीं। अदा इहा सियासत कबी पोइ बिल्लू मोह या ॾितो मोह ॿई दुश्मन आहिनि असांजा। सरदार हाणे हिननि जो छा थींदो हफ़्तो थी वियो आहे असां वटि बंदि आहिनि ऐं पुलिस बि असांजे पोयां आहे। अनवर हिननि जे मालिकनि सां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। अनवर जेकॾहिं हिननि जे मालिकनि पैसा न ॾिना त पोइ हिननि जे नसीब में मौत लिखियल आहे मौत। अरे तव्हां मूं कंहिं त गद्दारी कई आहे सच सच ॿुधायो कंहिं गद्दारी कई आहे? असां ग़रीब आहियूं असां हथ कढो असां गद्दारी न कई। अदा लॻे थो त हिननि मां को न को गद्दार आहे। असांखे माण उथी त मार असां गद्दार न आहियूं। सरदार लॻे थो त ही गद्दार आहे इन्ही गद्दारी कई हूंदी। असां गद्दारी न कई आहे। सरदार ही न ॿुधाईंदा कंहिं गद्दारी कई आहे। हिननि सभिनी खे मौत जी निंड ॾियो न त मरण जे लाइ तयार थी वञो। होशियारी वट अचाई थी बेचारा संभाल पंहिंजा पेर। दिल्लूअ जी दहशत चङनि भलनि जा भाव फाड़े छॾींदी आहे। जानो के तो ना सुना तो सुबेदार अनु जन ते जन घणी मस्ती कई थी अचई थी गोली।
मजबूर आया मिठा तो सा प्यार कया थी मजबूर आया मिठा तो सा प्यार कया थी मिंथू मेरियूं बार बार क्या थी मिंथू मेरियूं बार बार क्या थी तोड़े मोहड़ो ना देखार रुगो नाराज न थी बाहू बता थी यार रुगो नाराज न थी बाहू बधा थी यार रुगो नाराज न थी देन भली पंजो प्यार शाहू यार अलाए शो अदा देर कई आ सारा परेशान न थी सरदार गोठ वियो आहे थी सके तो मता वडेरे सां मिलण वियो हुजे शाहू दा खैर करे सरदार करें देर त ना आहे कई अनवर खैर आ खैर सरदार पाण होशियार आ पाण खैर सां मोटी ईंदो अॾो मटिजो पर ॾेखारियो न कोन था पर ॾिसां न अॻिते वधी पता मटियो हुजऊं हा हे बि छा आहे अनवर सरदार अचे त ॻाल्हायूंसि था शाहू केर तोखे सां ॻाल्हाई सरदार असां एॾो परेशान थिए त असांजा पगार लानी साथियो घणे अरसे खां पोइ ॻोठ वियो हुउमि तंहिंजे करे देर थी वई यार सरदार असां ॾाढा परेशान थिए असां सोचियो सरदार या पुलिस जे रुख चढ़ी वियो दिलू जे यार मुंहिंजी ग़लती आहे तव्हां कोन ॿुधा पर आइंदा ईअं न थींदो खैर असां बि ॾाढा परेशान थिया हुआसीं तव्हांजे लाइ दादा कुझु ॻोठ जा मसइला हुआ हाणे उहे सरदार का बि न आहे असां तव्हां सां नाराज़ न आहियूं इन अख़्तियार ऐं दिते जी ख़बर पवंदी दिलूअ जी दहशत चङनि भलनि जा हाव फाड़े छॾींदी आहे
ॾियो मुंहुं भोतार आया अथव ॾियो न हाणे मुंहुं सफ़ाईअ सां अचण ॾियो उन्हनि खे उन ॾींहुं बि भाउ खे धमकायो आहे भाउ अमीन अदा साईं खे बि इन कमीने जो इंतज़ार हुयो कमदार साओ थो वञे ई जहांगीर खान आहे मूंखे बि इन जो इंतज़ार हुयो कमदार अदा साईं पाणे में ॾींदो छा ॻाल्हि आहे शाहनवाज़ खान हिते छो बीठो जहांगीर खान ख़ैर आहे पंहिंजी ज़मीन में बीठा आहियूं इहा बि मूंखे ख़बर आहे ही ज़मीनूं तुंहिंजियूं आहिनि थोरो शर्म कर ग़रीब बिल्लू ऐं ॾिते खे विड़ाए ये ज़मीन हथ कई अथव जहांगीर खान घणी बकवास कई अथई बिल्लू ऐं ॾितूअ जी ज़मीन में कॾहिं बि पैर न पाइजा तूं ॼाणे थो त शाहनवाज़ खान जी दहशत खां शैतान भी पनाह गुरिया धमकी न शाहनवाज़ खान धमकी न हाणे पेर है तो तू ड्राए तू छा चयो त मां न ज़मीन मां पेर ड्राए वञा न ये कॾहिं भी कोन थींदो तोखे मौत मिलंदो मौत तू मूंखे मौत ॾींदे अफ़सोस शाहनवाज़ खान अफ़सोस पंहिंजो नथो सोची न त हिननि जो सोच वडेरा हुकुम कर हिननि खे गोलनि सां सीनू चीरे छॾिया शाहनवाज़ खान सुठो हुन में त असांखां पासो कर हे पासो न कंदे त मुफ़्त में मारियो वेंदे यो मोह साईं हिन बि ॻाल्हायो जेकॾहिं बजणा पाण में ॻाल्हाइनि त टे जो कमु न आहे छो न ॻाल्हाईंदासीं ॻाल्हाइण जे लाइ अलाह साईं ज़बान ॾिनी आहे तूं केरु थींदो आहे असांखे चवण वारो तूं पंहिंजी ज़बान बंदि कर शाहबाज़ खान तूं असां ज़बान छो बंदि कंदे तुंहिंजी ज़बान असां बंदि कंदासीं चूड़ियूं असां बि कोन पायूं वेठा आहियूं अरे चूड़ियूं त औरतूं पाईंदियूं आहिनि अव्हां त मर्द आहियो बाबल साईं हुकुम कयो जान लठ मगज़ में ओबासी न ॾींदा राज़ में नंढा रहिस छो तो हरू पर तूं परेशान थे बड़ ते फूसी जेड़ी वेठी तेरी न वेठी शाहनवाज़ खान हफ्ते जे अंदर अंदर तोखे सॼी ख़बर पइजी वेंदी या त बिल्लू जी ज़मीन तूं पासो छॾ न त तूं छा कंदे इहो दिल मां वाम कढी छॾे हल्ले राणा तुंहिंजा झटका तुंहिंजी मिटी त मां फलीत कंदुमि छो त जहांगीर खान पहाड़ आहे पहाड़ जेको पहाड़ सां टकराईंदो टुकड़ा टुकड़ा थी वेंदो इहो दिल मां वाम कढी छॾे मथां भलो चई त जिभ न तारू अमो कढी छॾिया आहे